अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। कश्मीर मां तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया, जिते कश्मीर में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान खावंद बख्श सोलंकीअ जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ वारसन इंडस हाईवे ते एहतजाज कियो आहे। नौजवान जे वारसन इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो आहे, जॾहिं त ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बोतल थी वई आहे। वारसन जो चवणु आहे त असांजे नौजवान जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। नौजवान जे वारसन इंडस हाईवे खे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ते धरणो हयो आहे। कश्मीर में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान खावंद बख्श सोलंकीअ जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। इकरार गुलफराज़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। इकरार, वधीक वारसन जो छा चवणु आहे हिन हवाले सां? जी अस तव्हांखे ॿुधाईंदो वञा त कुझु ॾींहं हिकु हफ़्तो पहिरियों त गुलाम कादिर सोलंकी ॻोठ में खावंद बख्श सोलंकी खे नामालूम हथियार बंदनि गोली हणी क़तल करे छॾियो हो। मुड़सनि जो इहो ई चवणु आहे त हिकु हफ़्तो गुज़रण जे बावजूद बि अञा ताईं पुलिस उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। उन्हनि इंडस हाईवे रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई ऐं सिंध पंजाब बलूचिस्तान जी जेकी ट्रैफिक आहे उहा बि मुअतल थी चुकी हुई। उन्हनि जो हिकु ई मुतालबो आहे जेका कातिल आहे खावंद बख्श जा उहे गिरफ़्तार कया वञनि, मगर कुछ देर खां बाद ही 15 इंचार्ज शाहनवाज शेख अची उन्हनि जी मनता खे मनी उन्हनि चयो त कुछ ही ॾींहंनि में असां गिरफ़्तारी अमल में आणींदासीं, मगर उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त अञा ताईं असांजी एफआईआर बि दाख़िल न आहे थी, जेकी पुलिस वॾेरनि जी विंगार वहे थी। ठीकु आहे, पुलिस जी मुदाख़लत बाद धरणो ख़त्म कयो आहे। इकरार गुलफराज़ असां सां लाइन ते मौजूदु हुयो।